बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नेमत के नेमत समझण। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रवायत आहे, चयाईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला बानी थी का बि नेमत कई पोइ उहो ॼाणे थो त उहा नेमत अल्लाह वटां आहे, मगर अल्लाह उन जे लाइ उन ई नेमत ते तारीफ़ करण पहिरियां शुक्र लिखी छॾींदो आहे। ऐं को बानू जीअं गुनाह कयो पोइ उहो उन ते पेशेमान थियो त अल्लाह उन जे लाइ बख़्शिश तलब करण खां पहिरियां मग़फ़िरत लिखी छॾींदो आहे। ऐं को बानू जीअं हिकु दीनार या हिकु दरहम जो कपिड़ो ख़रीद कयो पोइ उहो कपिड़ो पहिराइण खां अॻु में ऐं उन ते अल्लाह जो हम्द कयईं, मगर उहो उन जे गोॾनि ते नथो पहुचे तां जो अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमाए छॾे थो। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हदीस जे रावी आहे, फरमाए थी त अल्लाह ताला जी तव्हां नेमत कयो, जेके अल्लाह ताला तव्हांजे मथां नेमतूं कयूं तव्हां उनजो शुक्रियो अदा कयो, ना शुक्र न थियो। जेको बि रब ॾिनो आहे तव्हां उनजो शुक्रगुज़ार थियो, अल्लाह साईं अञा तव्हांखे ॿीणा टिणा वधाए ॾींदो।